الحمد لله رب العالمين، والصلاة والسلام على أشرف الأنبياء والمرسلين سيد الأولين والآخرين قائد الغر المحجلين حبيبنا محمد وآله وأصحابه أجمعين. أشهد أن لا إله إلا الله وأشهد أن محمدا عبده ورسوله. أما بعد، أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. يا أيها الذين آمنوا كتب عليكم القصاص في القتلى، الحر بالحر والعبد بالعبد والأنثى بالأنثى، فمن عفي له من أخيه شيء فاتباع بالمعروف وأداء إليه بإحسان. صدق الله مولانا العلي العظيم. मुसलमान भाइयों, अल्लाह ताला जल्ल शानु शार असां सभिनी खे हिदायत नसीब फरमाए, ईमान सरहाए, शर ईमान सां खात्मो बिल खैर नसीब फरमाए। दुनिया में सोने हबीब जे दर जी सच्ची गुलामी नसीब फरमाए, आखिरत में मदीने वाले मीर जी ज़ियारत शफात इंशाअल्लाह पाड़ो नसीब फरमाए। अल्लाह तबारक व तआला जल्ल शानु जे पाक कलाम जा जेकी अल्फाज इन आजिज़ फ़कीर तव्हांजे साम्हूं तिलावत कया आहिनि, इन पाक लफ्ज़नि जे अंदरि अल्लाह तबारक व तआला जल्ल जलालुहु जल्ल शानुहु खून रेज़ी खां मना फरमाई आहे। कंहिंजो खून नाहक हारण, कंहिंखे क़त्ल करणु, इहो अल्लाह वटि सभ खां वॾो कबीरो गुनाह आहे। क़यामत जे निशानियुनि मंझां इहा वॾी निशानी आहे जो जॾहिं क़यामत क़रीब थींदी त खून रेज़ी आम थी वेंदी, माण्हू माण्हुनि जो रत हारींदा। ऐं सरकार फरमायो त मारण वारे खे ख़बर न हूंदी त हिनखे छो थो मारे, मोल खे ख़बर न हूंदी त मूंखे कंहिं मारियो ऐं छो मारियो। तव्हां सम्झो था ॻाल्हि? एतिरे क़दुरु खून रेज़ी आम थी वेंदी। साईं फरमाइनि था इहा क़यामत जी निशानी आहे। ऐं सही बुखारी में, सही मुस्लिम में रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस आहे। अकायदो जहां फरमाता अव्वलु मा युक़दा बैन अन्नास यौमल क़ियामा फिद्दिमा। क़यामत जे ॾियारे में वाहिदुल क़हार जी जॾहिं कोर्ट लॻंदी त पहिरियों जेको अल्लाह वटि फ़ैसिलो थींदो सो रत जो फ़ैसिलो, खून जो फ़ैसिलो हूंदो। अल्लाह जी कोर्ट में सभ खां अव्वल जेका दाद रसी थींदी सा मक़तूल जी, जेके नाहक मारियो हुयो, नाहक क़त्ल कयो हुयो। मारण त वॾी बुरी ॻाल्हि आहे, वॾो कबीरो गुनाह हुआ, पर कंहिंजो इएं रत हारण, हल्को चोट ॾिए जंहिंसां कंहिंजो रत वही पवे,
इहो रत जो हिकिड़ो फुड़ो कंहिंजो हारण इहो बि कबीरो गुनाह हुआ ऐं अल्लाह वटि इन जी ज़ोर सख़्त सज़ा। ॿी हदीस पाक में आहे अव्वल मा युहासबु अलैहिल अब्द अस्सलात व अव्वल मा युक़दा बैन अन्नास फिद दिमाग। क़यामत जे ॾियारे में माण्हुनि जो पहिरियों पुछाणो थींदो निमाज़ जो। पहिरियों पुछाणो ऐं पहिरियों हिसाब किताब थींदो खून जो। अल्लाह जी कोर्ट में पहिरियों पुछाणो माण्हुनि को थींदो छाजो? निमाज़ जो। निमाज़ पढ़ंदो आहे या न पढ़ंदो आहे। ऐं फ़ैसिला जेॾी महिल थींदा त पहिरियों फ़ैसिलो खून जो थींदो। सही बुखारी में, सही मुस्लिम में मुंहिंजे लजपाल नबी जी हदीस आहे। सरकार फरमायो त इज्तनिबु सबअल मूबिक़ात, 7 कमनि खां बचो। इहे 7 कम हलाक ऐं बर्बाद करे छॾण वारा आहिनि। माण्हुनि खे तबाह ऐं बर्बाद करे छॾींदा आहिनि। घणा कम? मदीने वारो साईं फरमाए थो इन्हनि 7 कमनि खां बचंदा कयो। तव्हां ॿुधणु चाहींदव? ऐं दिलि में अज़्म कयो त इंशाअल्लाह ताला असां पंहिंजे नबी जा फर्मा बरदार इन्हनि 7 कमनि खां बचण जी कोशिश कंदासीं। अलाह बचाईंदो। इंसान जी पंहिंजी कोशिश हूंदी आहे। अल्लाह सॾियल इंसान इल्ला मा सा। इंसान जे हथ में कोशिश आहे, अज़्म इरादो आहे, अटल दिल जो इरादो आहे त मां इहे कम न कंदुसि। जॾहिं मज़बूत इरादो कंदो अल्लाह हुनजी मदद कंदो, पोइ इन्हनि कमनि खां बची वेंदो। इहे 7 ई कम, हुन में हिकिड़ो कम बि जे कयो न उहो तबाह ऐं बर्बाद थी वेंदो। रसूलुल्लाह जो फरमान आहे। पहिरें नंबर ते सरकार फरमायो, असां पुछो कील या रसूलल्लाह वमा हुन। असां पुछो साईं इहे 7 ॻाल्हियूं कहिड़ियूं आहिनि जेके तबाह ऐं बर्बाद करण वारियूं आहिनि, असांखे ॿुधायो। सरकार फरमायो अशिर्क बिल्लाह, अल्लाह जी ज़ात सां शिरक करणु, अल्लाह सां कंहिंखे शरीक करणु, रब जी ज़ात सां कंहिंखे शरीक करणु, यानी इबादत अल्लाह जी करे वरी पूजा कंहिं ॿिए जी पूजा करे। इहो शिरक करणु तबाह ऐं बर्बाद करण वारो गुनाह। हर गुनाह जी अल्लाह वटि माफ़ी आहे, पर शिरक जी रब वटि माफ़ी न आहे। ॻाल्हि सम्झो था? इबादत में मिसाल सजदो अल्लाह जो करे, वरी सजदो पंहिंजे पीर खे बि करे, कंहिं क़बर खे वञी सजदो करे, इहो शिरक आहे। दुआ घुरे थो अल्लाह खां, दुआ कंहिंखां घुरबी आहे? घुरबो आहे अल्लाह खां। दुआ में चवे थो ओ मुंहिंजा पीर फलाणा मूंखे पुटु ॾिजांइ, ओ मुंहिंजा पीर मूंखे ही शइ ॾिजांइ। हाणे इहो अल्लाह जी ज़ात सां शिरक थो करे दुआ जे अंदरि, छो त दुआ सिर्फ़ अल्लाह जी ज़ात खां घुरबी। दुआ मुखुल इबादत, दुआ इबादतुनि जो मग़ज़ आहे, इबादत जो बुनियाद दुआ आहे। हिकिड़े जलसे में मां वियुसि, जलसे में तकरीर मूं कई, पोइ जो पीर साहब आयो आहे दुआ उहो घुरंदो। पीर साहब उन इलाइक़े जो पीर हुयो, दुआ उहो घुरंदो। दुआ जो घुरियईं, बुक खयईं त दुआ घुरियो, पीरान पीर दस्तगीर हिन जमात जी पारत थी। पीरान पीर असां जूं मुरादूं पूरियूं कजांइ। पीरान पीर जेकी बे औलाद आहिनि उनखे औलाद ॾिजांइ। ओ पीरान पीर जेके बेरोज़गार आहिनि उनखे रोज़गार ॾिजांइ। 15 या 20 मिंट दुआ घुरियईं, हिकिड़ो भेरो बि अल्लाह जी ज़ात खे न सॼी।
अदा पीरान पीर असांजो मुर्शिद आहे, असांजो रहबर आहे, असांजी अखियुनि जो ठार आहे, बगदाद जी खाक असांजी अखियुनि जो सुरमो, पर असांजो ख़ुदा त न आहे, असांजो महबूद त न आहे। असां पूजा शेख सैयदना अब्दुल कादिर जीलानी जी पूजा न कंदा आहियूं, पूजा कंदा आहियूं अल्लाह जी ज़ात, बंदगी कंदा आहियूं अल्लाह जी ज़ात, दुआ घुरंदासीं अल्लाह जी ज़ात खां। ऐं माण्हू वरी आमीन आमीन। मां चयो हाणे जलसो आहे, जलसो पूरो थी वियो, हाणे दुआ आहे, हिन महिल हिनखे चवंदुसि त झगड़ो थींदो। पोइ मां पंहिंजे मुंहं सां वञी उन पीर साहिब खे चयो, मुंहिंजो पीर साहिब तो सुठो न कयो आहे, इहा ॻाल्हि तो सुठी न कई आहे, पाण बि गुनहगार थियो न जमात खे बि तो गुनहगार कयो। असां अल्लाह जा पुजारी आहियूं, को असां पीरनि जा पुजारी न आहियूं। पीर असांजा रहबर आहिनि, रहनुमा आहिनि, बाट ॾेखारींदा आहिनि, मुर्शिद बि रस्तो ॾेखारींदो आहे अल्लाह जी पूजा कयो। अल फतहुर रब्बानी पीरान पीर जो किताब आहे, सिरुल इसरार पीरान पीर जो किताब आहे, उनखे मूं सिंधी में तर्जुमो कयो, तव्हां पढ़ी ॾिसो। अल फतहुर रब्बानी पढ़ी ॾिसो त पीरान पीर जी तालीम चाहे, उन सेखारियो चाहे, उन पंहिंजे मुरीदनि खे उन रस्तो ऐं सबक़ कहिड़ो सेखारियो आहे। हाणे दुआ बजाए अल्लाह जे पीरनि खां घुरे थो, चओ इहो शिरक आहे, चओ इहो। ऐं मदीने वारे साईं फरमायो त जेके 7 शयूं तबाह ऐं बर्बाद करण वारियूं आहिनि, उन्हनि मां पहिरीं शइ आहे शिरक। जेको अल्लाह सां शिरक थो करे न, फकअन्नमा खर्र मिन अस्समाअ, ॼणो कि आसमान खां हेठि किरी, जेको आसमान खां हेठि किरी पियो। अल्लाह ताला खे सभ खां वधीक कावड़, गुस्सो, ॾमण, कहर रब खे सभ खां वधीक जंहिं ॻाल्हि ते ईंदो आहे, उहो जेको अल्लाह सां शिरक करे। सम्झो था? पूजा बंदगी सिर्फ़ ऐं सिर्फ़ अल्लाह जी कबी। असांजो ख़ालिक, असांजो मालिक, असांजो महबूद, असांजो रज़ाक अल्लाह। चओ अल्लाह। अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्ना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। मां शाहिदी थो ॾियां अल्लाह खां सवा ॿियो को बि महबूद न आहे, पूजा जे लाइक़ न आहे, बंदगी जो हक़दार ॿियो केरु न आहे। मां शाहिदी थो ॾियां त मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जो बानो आहे, अल्लाह जो रसूल, अल्लाह जो अब्दुहु व रसूलुहु। रसूल बि पोइ, पहिरीं अब्दुहु व रसूलुहु, अल्लाह जो बानो। समझो था? अल्लाह सां शिरक न करो, शिरक जी माफ़ी न आहे। ऐं ॿिए नंबर ते जेके 7 शयूं हलाक करण वारियूं, बर्बाद करण वारियूं शयूं आहिनि, उन मां ॿिए नंबर ते आहे बस सिहर, जादू। जादू तबाह ऐं बर्बाद करण वारो। जादू करण गुनाह, जादू कराइण गुनाह, जादूगर वटि वञण गुनाह, जादूगर जी तस्दीक करण गुनाह। सही तो चवे? जादूगर खे ॾिसी चवे सही तो चवे, पोइ वरी हथ ॾिसंदा आहिनि, बाबा तोखे पंहिंजो 5 पुट थींदा, बाबा तोखे जेको आहे सो तुंहिंजो भाग निभाग उहो हथनि खे ॾिसी ॿुधाईंदा। हिकिड़ो अहिड़ियूं ख़बरूं पियो करे, हमरा हिकिड़ो को जलाली मुड़ुसु आयो, ॿुधाए पियो त तोखे हीअं थींदो, हीअं थींदो, हीअं थींदो, कुझ जूं ॻाल्हियूं मुस्तक़बिल जूं ख़बरूं पियो ॿुधाए। लाहे पादर वरितई, बूट वॾो पाईंदो लांग बूट, अचे वरितईंसि, ॾाढो पादरनि सां कुटको ॾिनई। चई तोखे इहे सभु ख़बरूं कोन पियूं त मूंखे पुट घणा थींदा, धीअरूं घणियूं थींदियूं, इहा ख़बर कोन पई त हे ईंदो त मूंखे पादरनि सां कुटींदो। जादू करण जो गुनाह, कबीरो गुनाह, जादू तबाह ऐं बर्बाद करण वारो अमल। ऐं 3 नंबर ते वक़त्लुन नफ्सिल लती हर्रमल्लाहु इल्ला बिल हक़, कंहिंखे
नाहक खून करण, नाहक कत्ल करण, नाहक कंहिंखे मारण, साईं फरमाइनि था त इहो वॾे में वॾो कबीरो गुनाह। कंहिंजो खून हारे, कंहिंखे नाहक मारे, अल्लाह तबारक व तआला जल शान खे इहा ॻाल्हि बिल्कुलु न वणंदी आहे। अल्लाह ताला खे इन ते कावड़ ईंदी आहे, कहर ईंदो आहे, छो त बाना त अल्लाह जा बाना आहिनि, बाना ख़ल्क़ अल्लाह जा आहिनि। हज़रत मूसा अलैहिस्सलाम जे दौर में कारून हुयो, कारून वॾा खज़ाना हुआ, उनजा खच्चर उहे रुॻे उनजे खज़ाननि जूं कुंजूं खणंदा हुआ त बि खणी न सघंदा, एॾा खज़ाना रब उनखे ॾिना। हज़रत मूसा अलैहिस्सलाम उनखे नसीहत कई त बाबा अल्लाह सां शिरक न कर, गुनाह न कर, नेक थी, अल्लाह ते ईमान आण, रब जो बानो थी, न मञो। हज़रत मूसा अलैहिस्सलाम अल्लाह जो नबी उनखे नसीहतूं कंदो रहियो, तकरीरूं तबलीगूं कंदो रहियो, पर न मञे सो न मञे। आख़िर हज़रत मूसा खे जलाल आयो, चई मौला कारून खे ग़रक़ कर। जेॾीमहिल अल्लाह जे नबी उनखे बददुआ ॾिनी त कारून हीअं ज़मीन में, जे धुबड़ में माण्हू पवंदो आहे न, ज़मीन में ग़रक़ थियण लॻो, पेर ज़मीन में पियसि मुरनि ताईं। मामूली ॻाल्हि आहे, मां निकिरी वेंदुसि, जीअं पाण खे कढण जी कोशिशि कई त वरी ॿिन्हिनि ताईं उन में ज़मीन में हलियो, वरी कोशिशि कई गोॾनि सुधो हलियो, जीअं चुरे पियो तीअं अंदरि ज़मीन में वञे पियो, सम्झी वियो त हीअ अल्लाह जे नबी जी बददुआ लॻी आहे, मां ख़ुदा जे कहर में गिरफ़्तार थी चुको आहियां। पोइ रड़ कयईं, मूसा बस मूंखे माफ़ी ॾे, मां तौबा ताइब थो थियां, मूंखे बख़्श कर। अल्लाह खे चयो त मूंखे ही अज़ाब डारे, मूंखे ज़मीन में ग़रक़ थियण खां बचाए, पंहिंजे रब खे चयो। हज़रत मूसा जलाली पैगंबर हो, हाँ हाणे जॾहिं अज़ाब में गिरफ़्तार थी वई, हाणे छो तूं चवीं, हाणे तूं तौबा ताइब थी, दुआ न ॾींदो साईं। हू सतरुनि ताईं वियो, मूसा अलैहिस्सलाम खे एराज़ पियो करे, मिनतूं पियो करे, ओ मूसा, ओ अल्लाह जे नबी, ओ साईं महिरबानी कर। हज़रत मूसा चयो दुआ न घुरंदो साईं। आख़िर चेल ताईं वियो, सीने ताईं वियो, ॻिचीअ ताईं वियो, वॾा इलाज कई, वॾियूं मिनतूं कई, पर हज़रत मूसा अलैहिस्सलाम उनखे दुआ न ॾिनी। आख़िर उहो ज़मीन में ग़रक़ थी। जेॾीमहिल ज़मीन में ग़रक़ थी वियो त अल्लाह तबारक व तआला जल शान मूसा कलीमुल्लाह खे फरमाए त मूसा जॾहिं मुंहिंजे पाने तौबा ताइब थियण जो तोखे चयो, तोखे अर्ज़ कई, तो छो न उनजे हक़ में दुआ कई? ए मूसा तोखे हेॾा अर्ज़ कयई, तो हिकु न ॿुधसि, जे हिकिड़ो भेरो बि मूंखे सॾे हा, हिकिड़ो भेरो बि मूंखे सॾे हा त मां कोन ॿोड़ियांसि, ग़रक़ न कयां, हिकिड़ो भेरो बि थी करे। ए मूसा न तो पैदा कया, न तो पालिया, न तो निपाया, न तो ख़लकिया, तोखे कहिड़ी ख़बर त मुंहिंजा बाना मूंखे केतिरा प्यारा, मुंहिंजा बाना मूसा तोखे कहिड़ी ख़बर त मुंहिंजो पंहिंजे ॿारनि सां केतिरो प्यार आहे। ए मूसा जेकॾहिं हिकिड़ो भेरो बि मूंखे पुकारे हा त मां ईअं ग़रक़ कोन कयांसि। जॾहिं मुंहिंजे बाने पिशेमान थियो, दुआ जे लाइ अर्ज़ कई, वेंदो छो नथो हुनजे हक़ में दुआ घुरे? बेटा अल्लाह ताला जल शानू जी मखलूक रब खे प्यारी आहे, भला गुनाहगार आहियूं, बदकार आहियूं, आहियूं त रब जा बाना त उन जा आहियूं। केतिरा गुनाह था कयूं, पर कॾहिं मानी न बंदि कई अथई, कॾहिं असांजो पाणी न बंदि कयो अथई, कॾहिं असांखे उञो उघाड़ो न छॾियो अथई। अल्लाह जे बाननि खे मारण, अल्लाह खे सख़्त कावड़ ईंदी आहे त मुंहिंजे बाने खे छो थो मारे?
या अल्लाह जी के बानी के औरत रब जी बानी है, का बि औरत कंहिंजी बानी आहे, उन सां जेको ॾाढाई ज़्यादती या ज़िना थो करे, इन ते बि अल्लाह खे सख़्त कावड़ी, रब खे गैरत ईंदी आहे त मुंहिंजी बानी मुंहिंजी धरती ते छो त उन सां ज़्यादती कई। तव्हांजे नंगनि ते तव्हांखे गैरत ईंदी न, तव्हांजे न्याणियुनि जी तव्हांखे गैरत ईंदी न, पंहिंजे ज़ाल जी गैरत ईंदी, पंहिंजे माउ जी गैरत ईंदी, पंहिंजे भेण जी गैरत ईंदी। जीअं इंसान खे पंहिंजे नंगनि नातनि जी गैरत ईंदी आहे, बिला तशबीह बिला मिसाल। अल्लाह ख़ालिक आहे, उहो रिश्तनि खां पाक आहे, पर माना त अल्लाह जा आहिनि, बानियूं त अल्लाह जूं आहिनि, ख़ल्क़ियूं त अल्लाह जूं आहिनि। जेको उन्हनि सां ज़्यादती करे थो, अल्लाह खे उन ते सख़्त कावड़ ईंदी आहे। अल्लाह तबाह करण वारी, बर्बाद करण वारी ॻाल्हि आहे कंहिंखे खून नाहक करणु, नाहक कंहिंखे मारणु, क़त्ल करणु। व अक्लु मालिल यतीम, चौथे नंबर ते यतीम जो माल खाइणु। यतीम जंहिंजो मासूम नंढड़ो ॿार आहे, ही गुज़ारे वियो, उहो यतीम आहे, उनजो माल जेको खबाए खाई वञे, चोरो आहे, नंढो आहे, ॿार आहे, छा कंदो मूंखे? अल्लाह ॾिसण वारो, उन यतीम जो वारिस अल्लाह हो। कंहिं बि यतीम जो माल खाधई, क़ुरान पाक में रब फरमाए त जेको यतीम जो माल तूं खाए सो ईअं आहे जे जहन्नम जी बाहि जा टांडा पंहिंजे पेट में। तव्हां ॻाल्हि सम्झो था? ऐं व अक्लु रिबा, पंजे नंबर ते व्याज खाइणु, सूद खाइणु। व्याज वाधी पैसा वधाए वठणु व्याज आहे। जेको व्याज खाए थो, अल्लाह खे सख़्त कावड़ ईंदी आहे। ऐं इहो व्याज जेको आहे न, तबाह ऐं बर्बाद करण वारो अमल आहे। वतवल्ला यौम ज़हफ़, इस्लाम ऐं कुफ्र जी जंग हले, पुठी ॾेई भॼे, इहो बि तबाह ऐं बर्बाद करण वारो अमल आहे। बुज़दिल थी, भाड़ी थी, मैदान छॾे भॼे, जॾहिं मैदान में आयो ई त हाणे सीनो साम्हूं रखो, जान वञे त शहीद आहिनि, जेकॾहिं मोटे त गाज़ी आहिनि। हेॾो बि जन्नत आहे, होॾो बि जन्नत आहे। पुठी ॾेई मैदान छॾे भॻो, इन जे लाइ जहन्नम जी बाहि, इन जे लाइ अल्लाह जो ॾमर ऐं रब जो कहर। ऐं सतीं ॻाल्हि, वक़ज़्फ़ुल मुहसनातिल गाफ़िलातिल मुमिनात, मोमिन न्याणियूं, गाफ़िल बेख़बर न्याणियूं, उन्हनि खे बुरो इल्ज़ाम लॻाइणु, कारप जो इल्ज़ाम लॻाइणु। न्याणी खे, कंहिं बि औरत खे कारप जो इल्ज़ाम लॻाए, हालांकि उहा ॾोही न आहे, पर उनखे काराण जो इल्ज़ाम लॻाए, इहो अल्लाह वटि सख़्त बुरो फेल आहे ऐं सख़्त रब जे ॾमर ऐं कहर जो कमु। हाणे तव्हां उत्तर सिंध में हलिया वञो न, थोरी थोरी ॻाल्हि ते पाण में मिसाल न ठहंदा न, त उनखे कारप जो इल्ज़ाम ॾींदा। मिसाल कंहिंजी बनी ते कब्ज़ो करणो आहे, उनखे काराण जो इल्ज़ाम ॾेई उनजी बनी ते कब्ज़ो करणो। हमरा हिकिड़ो वियो पे रस्तो ॾिनो, रस्ते जे पासे में कब्रिस्तान हुयो। कब्रिस्तान में हिकिड़ी नई का कब्र ॾिठी, ताज़ी मिटी पियल हुजे। मुसलमान मरी वियो आहे, मर्द आहे, औरत आहे, ॿार आहे, ॿुढो आहे, ख़बर न आहे केरु आहे, कुल पड़ी बख़्शे। उनजे माइट जेको रिश्तेदार हो, चई असांजी माई कल्ह हुई आहे, तूं हिन सां कारो हुए न, तॾहिं त हुनजे कब्र ते तूं कुल बि पड़ी। बाबा ताज़ी कब्र ॾिठमि, मिटी ताज़ी ॾिठमि, छोकी मुसलमान गुज़ारे वियो आहे। मूं त सारे मुक़ाम वारनि खे ख़त्मो ॾिनो, नई कब्र वारे खे ख़त्मो ॾिनो, चई न तूं कारो आई,
हाणे ये 20 एकड़ ज़मीन दे न त तोखे मारींदासीं ऐं जेके वरी क़ौमुनि जा चङा मुड़ुस वेठा आहिनि न फ़ैसिलनि करण वारा वॾेरा 10 लख ॾंड विझंदो त 5 लख वॾेरे जा 5 लख हुनखे ॾींदा ज़ुल्म आहे ना हक़ा निसोरो ना इंसाफ़ी आहे अल्लाह के सख्त कावड़ी दिया सख्त रब डमर को मुसलमान भाइरो ये 7 कम आहिनि जेकी तबाह ऐं बर्बाद करण वारा अमल आहिनि मां वरी वरजायां तो भेरो ॾियारियां तो अल्लाह करे याद बीहे इंशाअल्लाह सुभान अल्लाह सुजाग वेठा मदीने वाले साईं फरमाए त 7 हलाक ऐं बर्बाद करण वारनि कमनि खां बचो असहाबन पुछो या रसूल अल्लाह वे 7 बर्बाद करण वारा कम कहिड़ा आहिनि मदीने वाले साईं फरमाए त अल्लाह सां शिरक करण पहिरियों ॿियो जादू करण टियों नाहक क़त्ल करण चौथों यतीम जो माल खाइण पंजों व्याज खाइण छहों इस्लाम ऐं कुफ्र जी जंग मां पुठी ॾेई भॼण सतों बेखबर मोमिन के कारप जो इल्जाम ॾियण ये 7 कम इन्हनि खां बचो ये तबाह ऐं बर्बाद करण वारा अल्लाह अकबर कबीरा इमाम नसाई इमाम हाकिम रिवायत आंदी है मदीने वाले साईं फरमाते कुल्लु ज़ंबिन असल्लाहु अन यग़फिरहु इल्ला रजुल यमूतु काफिरा हर गुनाह जी उम्मीद करे सघे थी त अल्लाह बख़्शींदो पर 2 कम अहिड़ा आहिनि जिन खे अल्लाह न बख़्शींदो हिकिड़ो माण्हू मोह काफ़िर या मुशरिक थी वियो इन खे रब माफ़ी न ॾींदी ॿियो अगर रजुल यक़्तुल मुमिनन मुतअम्मिदा ॼाणी वाणी के मोमिन के क़त्ल कयई के उपट मारी इन के अल्लाह माफ़ी न ॾींदी इन के रब कॾहिं बि बख़्श न कंदो जंहिं के मुसलमान के क़त्ल कयो के जो खून नाहक हारियो ऐं मदीने वाले साईं फरमायो सोने नबी लजपाल नबी फरमायो त लज़वालु दुनिया अहवन अलल्लाह मिन क़त्ल मुमिनिन बिग़ैर हक़ इस सॼी दुनिया ज़ाइल थी वञे सॼी दुनिया बर्बाद थी वञे वो एडी वडी ॻाल्हि न आहे हिकिड़ो मोमिन बेॾोहो मारिजी वञे सॼी दुनिया जे तबाह थियण खां इहो खून हिकिड़ो जेको आहे अल्लाह वटि वधीक का ॻाल्हि सम्झ में अचे थी ऐं मदीने वाले साईं फरमायो वलो अन्न अहल समावातिही व अहल अर्दिही इश्तरकू फी दमे मोमिनिन लअदखलहुमुल्लाहु अन्नार हिकड़े मोमिन के कत्ल करण में आसमान वारा जमीन वारा सभई गॾिजी हाणे हिन वक्त जमीन में 8 अरब माण्हू रहनि था घणा 8 अरब माण्हू तंहिंमें 2 अरब मुसलमान आहिनि 6 अरब वरी ॿियुनि मज़हबनि वारा 8 अरब माण्हू रहनि था आसमान में अल्लाह की एतिरी मखलूक आहे जंहिंखे केरु ॻणे नथो सघे हिकिड़े माण्हू के क़त्ल करण में जेकॾहिं ज़मीन वारा आसमान वारा गॾिजी मनसूबो करे प्लानिंग करे हिकिड़े माण्हू खे मारनि त उन हिकिड़े खून जे ॾोह में सभिनी ज़मीन वारनि खे सभिनी आसमान वारनि खे रब कंध भर जहन्नम में किराईंदो यानी 8 अरब माण्हू आहिनि एतिरा हिकिड़े माण्हू जे ॾोह में 8 अरब माण्हू जन्म में वञनि न जेकॾहिं उन्हनि गॾिजी मनसूबो करे हिकिड़े माण्हू खे मारियो आहे ज़मीन वारा आसमान वारा गॾिजी प्लानिंग करे हिकिड़े माण्हू खे मारनि
अल्लाह इन्हनि सभिनी खे जहन्नम जी बाहि में उछलायो। अॼु जेको गज़ा में थिए पियो रुॻो इसराइल जी मनसूबाबंदी न आहे, यहूदियुनि जी मनसूबाबंदी न आहे, उन में बर्तानिया शामिल आहे, उन में जर्मनी, फ्रांस, ये काफिर मुल्क सब उन में शरीक आहिनि ऐं मुसलमाननि जा 57 मुल्क आहिनि। उन्हनि खे ताक़त आहे, खून रेज़ी बचाए सघनि था, उन्हनि जी मदद करे सघनि था, नथा कनि। हुक्मरान जन जे हथ में डंडो आहे, जन वटि ताक़त आहे, जन वटि बम बारूद आहे, गोला आहिनि, जहाज आहिनि, हवाई जहाज आहिनि, जन वटि ताक़त आहे ऐं उन्हनि ग़रीबनि जी मदद नथा कनि। उहे ग़रीब गज़ा जा मुसलमान हीअं बचड़ा खयूं बीठा आहिनि, रत वहनि था पिया। ख़ुदा जो कसम ॾिसजे तो हियां डरे तो मां त उहे ॾिसी नथो सघां जेके उन्हनि ग़रीबनि सां ज़ुल्म थी रहिया। सभु गॾिया आहिनि। अमेरिका उन्हनि खे हथियार पियो थो ॾे, पंहिंजूं फ़ौजूं वठी आया आहिनि, ग़रीबनि खे मारियो। घर बि उन्हनि जो, ज़मीन उन्हनि जी, मिल्कियत उन्हनि जी, निकिरो ॿाहिरि। छो निकिरनि? कहिड़ो ॾोह कयो आहे उन्हनि? हाणे मिसाल, तव्हांजो कोटड़ी में हिकिड़ो प्लाट आहे, 10,000 फुट जो प्लाट आहे, तव्हां वरितो आहे, तव्हांजी मिल्कियत आहे। हिकिड़ो ज़ालिम अचे, उहो चवे थो त इन घर मां निकिरो, इन प्लाट खे छॾ। मां छो निकिरां? मुंहिंजो ॾोह कहिड़ो आहे? बस निकिरो न, मां इन ते कब्ज़ो कंदुसि, मां पंहिंजी बस्ती आबाद कंदुसि, मां पंहिंजो घर ठाहींदुसि। छो? वरी सॼे कोटड़ी वारा उहो ग़रीब दाह थो करे, बाबू जी मदद कयो, मूंखे ज़ोरी ज़ालिम मूंखे घर मां कढे थो, मुंहिंजो घर थो ठाहे, बिलडोज़र खाए आयो आहे, बम थो हणे, मुंहिंजो घर थो ठाहे, मुंहिंजी मदद कयो। केरु बि हुनजी रड़ नथो ॿुधे। ऐं हीअं दोडा पटियूं सॼे कोटड़ी वारा ॾिसनि था, हुन ते बम था किरनि, हुन जा घर थो टे, हुन जा बच्चा था मरनि, हुन जूं नियाणियूं थियूं मरनि, हुन जा नंग था लुटिजनि, सभु ॾिसनि था वेठा। इन ॾोह में सभु बराबरि जा शरीक आहिनि। साईं फरमाइनि था, लो अन्न अहल समावातिही व अहल अर्दिही इश्तरकू फी दम मोमिनिन लअदखलहुमुल्लाहु अन्नार। आसमाननि वारा, ज़मीननि वारा गॾिजी मनसूबो जोड़े हिकिड़े माण्हू खे मारनि था, इन्हनि सभिनी खे रब जहन्नम जी बाहि में उछलाईंदो। पाणी न हो उन्हनि वटि, ग़रीबनि वटि पाणी न हुयो। 57 इस्लामी मुल्क आहिनि, हिकिड़ो गिलास पाणी जो उन्हनि खे न ॾिनो। अल्लाह ताला पंहिंजे मेहर जा मींहं वसा, रहमत जी बरसात वसा, उन्हनि जा तरायूं भरिजी वियूं, उन्हनि जा थाम भरिजी विया, उन्हनि जा पाणी जूं उञ अल्लाह पाण में गड़ा लथा, वॾा वॾा गड़ा, कल्ह गड़ा वसिया आहिनि। वो जेके इसराइली फौज बीठी हुई न, उन्हनि जे मथां गड़ा किरिया आहिनि, उहे ज़ख़्मी थिया आहिनि। ग़रीबनि गज़ा वारनि जे लाइ उन्हनि बर्फ़ गॾु करे पंहिंजे थांवनि में रखी आहे, उन्हनि जा थांव पाणी सां भरिजी। अलाह छॾींदो न आहे ग़रीबनि जो, अलाह जंहिंजो केर बि न आहे उनजो। ऐं मदीने वारे साईं फरमाए त उन माण्हू जी आह खां बचो, उन माण्हू जी दाह खां बचो जंहिंजो अल्लाह खां सवा ॿियो केरु न। कंहिंजो पीउ आहे, कंहिंजो भाउ आहे, कंहिंजो वॾेरो आहे, कंहिंजो सिपाही आहे, कंहिंजो सूबेदार आहे, कंहिंजो वॾेरो मददगार आहे, पर हिकिड़ो अहिड़ो ग़रीब आहे जंहिंजो अल्लाह खां सवा ॿियो को रड़दा ॿुधण वारो केरु न आहे। उनजी दाह खां बचो, उनजी आह खां बचो। अल्लाह वटि देर हूंदी आहे पर अंधेर न हूंदो। अॼु मूं हिकिड़ी वीडियो ॾिठी त उहो मुजाहिद थो चवे त जेॾीमहिल मां पंहिंजे उहो जेके अंदरि टनल ठहियल अथनि, अंदरि सुरंगूं ठहियल आहिनि, उन सुरंग मां निकितुसि, ख़बर पई त ॿाहिरूं यहूदियुनि जी फ़ौज बीठी आहे। डिॼां बि पियो त मां अकेलो ॿाहिरि निकिरां, हे बि फ़ौज बीठी आहे, हथियार सिधा कई बीठा आहिनि।
जी मूंखे पुठियों आवाज आयो या अब्दुल्लाह ला तखफ, ए अल्लाह जा बना डप न कर, खौफ न कर। जे पोते लोनो वराया त माण्हू केर बि कोन। चईं ॿाहिरि निकितुसि वनड़ी कुल्हे ते बंदूक वांगुरु हिकिड़ो नंढो औज़ार खणी जे हीअं जो टका कढाइनि त उन जूं टैंकूं जेकी आहिनि टुकड़ा टुकड़ा रेज़ा रेज़ा थी बाहि वठी वई। अलाह छॾे कोन थो पंहिंजे वादनि खे। हिननि त चयो त असां 2 ॾींहंनि जे अंदरि गज़ा खे फतह कंदासीं, हमास खे मारे छॾींदासीं। 2 ॾींहंनि जो कमु आहे बसि। 2 ॾींहंनि खे 42 ॾींहं आहे पर अञा ताईं मुजाहिद मैदान ते बीठा आहिनि। अल्लाह उन्हनि जी मदद करे थो, अल्लाह मदद कंदो। तव्हां बि उन्हनि जे हक़ में दुआ घुरंदा कयो। ॿियो कुझु नथा करे सघूं त भला ऐं मदीने वारे साईं फरमायो आहे लज़वाल दुनिया अहवन इंदल्लाह मिन क़त्ल रजुलिन मुस्लिम। हिकिड़े मुसलमान माण्हू जो क़त्ल सॼी दुनिया जे तबाही खां बि वधीक अल्लाह वटि ॾुखी ऐं ॻरी ॻाल्हि आहे। ऐं सुनन इब्न माजा में हदीस आहे ऐं हदीस हियाम ते लिखण जहिड़ी आहे। तवज्जो मूं ॾे कयो त मां हदीस बयान कयां। अल्लाह अकबर कबीरा। हज़रत अब्दुल्लाह बिन अमीर बिन आस रज़ी अल्लाह तआला अन्हु रिवायत करे त रअयत रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यतूफ बिल काबा। मूं मदीने वारे मीर खे ॾिठो जेको काबे जो तवाफ पियो करे। सोनो नबी छा पियो करे? अल्लाह ताला असां सभिनी खे काबे जो तवाफ नसीब करे। मदीने वारो साईं बैतुल्लाह अल हराम जो तवाफ पियो करे। वयक़ूल ऐं फरमाइनि पिया, छा पिया फरमाइनि? मा अत्यब के व मा अत्यब रीह के। ए काबा तू केॾो पाक आहीं। ए काबा तुंहिंजूं हवाऊं केॾियूं खुशबूदार आहिनि। मा आज़म के। ए काबा तू केॾी अज़मतुनि वारो आहीं। वमा आज़म हुरमत के। ए काबा तुंहिंजी हुरमत ऐं इज़्ज़त केॾी अज़ीम आहे। तू केॾो पाक घर, खुशबूदार घर, इज़्ज़त ऐं अज़मत वारो अल्लाह जो घर। सॼी दुनिया कोटड़ी मां मुंहुं कंदा, मुंहुं तरफ़ नमाज़ पढ़बी छा चवंदो? सॼी दुनिया जा 2 अरब मुस्लमान काबे ॾे मुंहुं करे नमाज़ पढ़नि। छा त काबे जो शान आहे, छा त बैतुल्लाह शरीफ जी इज़्ज़त ऐं अज़मत आहे। ए काबा तू पाक आहीं, तुंहिंजूं हवाऊं पाक आहिनि, तू अज़मत वारो, तू शान वारो आहीं। वल्लज़ी नफ्स मुहम्मदिन बियदिही। कसम उन रब जो जंहिंजे हथ में मूं मुहम्मद जी जान आहे। उन रब जो कसम तो खणी चवां लहुरमतुल मोमिन इंदल्लाह अअज़म मिन हुरमतिका। ए काबा मोमिन बाने दी इज्जत तो काबे खां बि अल्लाह वटि वधीक इज्जत मोमिन। काबो आई भली हुज, पाक आई भली हुज, इज्जत वारो आई भली हुज, पर मां कसम तो खणा उन रब जो जंहिंजे हथ में मूं मुहम्मद जो साह आहे। कसम सां तो चवां त मोमिन बाने जी इज्जत तो काबे खां अल्लाह वटि वधी। ऐं व माली व दमी। मोमिन बाने जो माल, मोमिन बाने जो खून तो काबे खां बि अल्लाह वटि वधीक आहे। कंहिंजो खून काबे खां वधीक आहे, कंहिंजो माल, कंहिं मुसलमान जो माल काबे जी इज़्ज़त अज़मत खां बि वधीक आहे। पुट ओ कोटड़ी वारा कॾहिं कंहिंसां ओणो ॻाल्हाई न इहो सोचजे त मोमिन जी इज़्ज़त काबे खां बि मथे। कॾहिं कंहिंखां नफ़रत तूं करी, कॾहिं कंहिंजी मार कुट तूं करी, भली घर वारी तुंहिंजी आहे पर
वक्त अल्लाह जी बानी है। साईं फरमाईंदा घर वारी ते कावड़ जो त मुंह ते न मारींदा कयोसि। ये मुंह जेको आहे न इज्जत ऐं अज़मत वारो आहे, पंहिंजी ज़ाल आहे पर उनखे मुंह ते धक न हणंदा कयो, चंगो मुंह ते न हण। मोमिन बानी जी इज्जत, मोमिनियाणी बानी जी इज्जत अल्लाह वटि काबे खां बि मथे। छिनल फाटल कपड़नि वारा पेरे ओगाड़ा गोरबदियूं पिया हलनि, तोखे कहिड़ी ख़बर त अल्लाह वटि इन जो शान छा, अल्लाह वटि इन जो मक़ाम कहिड़ो, इहो अल्लाह खे केतिरो प्यारो आहे। तूं पाण खे त फने कान सम्झींदो न, सम्झींदो त मां वॾी शइ आहियां, पर तोखे ख़बर न आहे त इन ग़रीब जो अल्लाह वटि मक़ाम छा आहे, दर्जो छा आहे। नफ़रत न कर, झगड़ो न कर, कंहिंजो खून न हार, कंहिंजी इज्जत ते बदनज़री न रख, कंहिंखे तकलीफ़ न पहुचा। अल्लाह अकबर कबीरा। मदीने वाले साईं फरमायो त मन आन अला क़त्ल मुमिनिन बिशत्र कलिमतिन लक़ी अल्लाह मक्तूबन बैन ऐनैहि आयसुम मिन रहमतिल्लाह। हिकिड़ो माण्हू कंहिंखे मारे थो, कंहिंखे क़त्ल थो करे, ॿियो क़त्ल नथो करे, रुॻे उनजी मदद में हिकिड़ो लफ़्ज़ थो ॻाल्हाए, हिकिड़ो लफ़्ज़, हिकिड़ो कलमो, हिकिड़ो जुमिलो वरी ॻाल्हाए, हिकिड़ो कलमो। मिसाल, हिकिड़ो कंहिंखे मारे थो, चए थो वठ, सिर्फ़ ईअं थी वठ, वठीसि। साईं फरमाइनि था जेको एतिरो हिकिड़ो लफ़्ज़ कंहिंखे चयईं बछ जो, मारण वारे खे हिमथ आयईं, साईं फरमाइनि क़यामत जे ॾियारे उथंदो, हुनजे निर्ण ते लिखियल हूंदो, हे अल्लाह जे रहमत खां महरूम आहे, हे दोज़ख जो ॿारु। निर्ण ते लिखियल हूंदो, सॼी दुनिया ॾिसंदी, निर्ण ते लिखियल हूंदो। अल्लाह। ऐं मुंहिंजे लजपाल नबी, मुंहिंजे सुहिणे हबीब मदीने वारे ताजदार फरमायो, यार कुल्लु ज़म्बिन असल्लाहु अन यग़फ़िरहू। हर ॾोहारी खे उम्मीद आहे त अल्लाह बख़्शे छॾे, पर जेकॾहिं कंहिंखे नाहक क़त्ल कयो आहे, इहो उम्मीद ई न रखे त कोई हिनखे बख़्शिश थी, हुनखे माफ़ी न मिलंदी। ऐं मदीने वाले साईं फरमाए, सहीह इब्न हिब्बान किताब में रिवायत आहे त जॾहिं इदा अस्बह इब्लीस बस जुनूदहू, जॾहिं सुबुह थींदो आहे त शैतान पलीत वञी समुंड जे मथां पंहिंजो तख़्त विछाईंदो। छा कंदो आहे? तख़्त विछाए वेहंदो आहे। पोइ पंहिंजा जेके नंढा नंढा छाड़ता आहिनि न शैतान जा, पुट पोटा ॾोटा, उन्हनि खे मोकिलींदो आहे, वञो माण्हुनि खे गुमराह कयो, वञो माण्हुनि खे गुनाह करायो। हिकिड़ो मोटी ईंदो, चवंदोसीं फलाणे खे मूं निमाज़ कज़ा कराई, या न ठाही, निमाज़ न पढ़ी, वरी खणी माफ़ी वठंदो त अलाह बख़्शे छॾींदुसि। वरी ॿियो ईंदो, चवंदो त अख़ज़ल यौम मुस्लिमन, हिकिड़े मुस्लमान खे वञी मूं ज़लील कयो, चवंदो हेॾे आहे, उनखे पटको कर, तो हियां ठारियो। हिकिड़ो चवंदो मूं चोरी कई, चवंदो तो हियां न ठारियो। हिकिड़ो चवंदो त मूं फलाणे खे शराब पियारियो, मूं फलाणे खे ज़िना कराई, फलाणे खे मूं ही गुनाह करायो, पंहिंजा गुनाह अचे रिपोर्ट ॿुधाईंदा, पंहिंजी कारगुज़ारी अचे ॿुधाईंदा, पोइ ख़ुशि न थींदो। पर जेको चवंदो न मूं वञी मुस्लमान में लड़ाई विधी, झगड़ो विधो, चवंदो हा तो मुंहिंजो हियां ठारे छॾियो, हलिया त सीने सां आया। हिकिड़ो ईंदो, चवंदो त मूं छोकिरो पढ़ियो पियो मदरसे में,
उनखे विसा विझी मदरसे मूं कढियो अड़े तो त मुंहिंजो या ठारे छॾियो इहो पढ़े हा वरी मौलवी थिया वरी ॿियनि खे वञी वाज़ तकरीरूं करे हा चङो कई मदरसे मूं कढी उन ते शैतान ख़ुशि थींदो हिकिड़ो वरी काणो ईंदो आहे शैतान काणो हिकिड़ी अखि खां काणो उहो चवंदो त ज़ाल ऐं मुड़ुस जे विच में थोरी ॻाल्हि ते अचे किरकिर विझी झेड़ो विझायो ॿिन्ही जे विच में ॿिन्ही खे वेड़ाए विझूं ज़ाल मुड़ुस ॿिन्ही खे वेड़ायूं इहो जो ॿुधंदो त शैतान उथी खड़ो थींदो उनखे भाकुर पाईंदो उनजो निड़ चुमंदो तो वाह जो कमु कयो आहे इनखे ज़ाल मुड़ुस खे वेड़ाई तलाक थींदी घर रुलंदो बच्चा रुलंदा अलाह ताला रुली वेंदो वाह जो कमु करे आई पुट दुश्मन लॻो पियो अथव तव्हां बि थोरी थोरी ॻाल्हि ते बिर थी था वञो फ़क़ीराणी सां कावड़ियो वेठो आहे मिस्कीन तोखे मानी पचाए खाराए तोखे कपिड़ा धोई उजारियूं वेठी आहे तुंहिंजी ख़िदमत चाकरी करे मदीने शरीफ़ वियासीं हिकिड़ो फ़क़ीर हुयो चईंसि अॼु ज़ाल ॾाढी यादि आई अथमि जो ख़ैर त आहे चई राति कपिड़ा मेरा जेके थी विया धोतमि ॿ टे जोरा सॼी राति धोतमि सुबुह जो वरी उथी ॾिठुमि जेके मेरा हुयासीं अञा अच्छा हुया जेके तूं धोतासीं अञा मेरा तो ज़ाल उचारियूं वेठी आहे धोइयूं पोयूं असांखे कपिड़ा इस्त्री करे पाराए थी अॼु ॾाढो मूंखे ज़ाल यादि आई सरकार फरमायो आहे त ज़ाल ते तव्हां गुस्सो कावड़ न कयो जेकॾहिं उन में हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे नथी वणे त मुमकिन आहे उन में ॿी ॻाल्हि अहिड़ी हुजे जेका तव्हांखे वणे आहे न जी साईं बिल्कुलु हिकिड़ी ॻाल्हि नथी वणे ॿी ॻाल्हि वरी वणे थी साईं फरमाइनि था त गुस्सो न कयो कावड़ न कयो शैतान ख़ुशि थो थिए जेको ज़ाल मुड़ुस जे विच में झगड़ो विझाए घर टोड़ाए इन ते शैतान ख़ुशि थी उनखे पुठी बि टपे थो चुमियूं बि ॾिएसि थो तो वाह जो कमु कयो सो कन खोले ॿुधो दुश्मन पुठियों लॻो पियो अथव ख़बरदार करणु मुंहिंजो कमु आहे को हाणे अॻिते ख़्यालु करी न करी तुंहिंजी मर्ज़ी आगाह करे छॾियां न तोखे मिठा पर जेकॾहिं किथे झगड़ो आहे किथे तनाव आहे झगड़ो आहे पाण में नियाव आहे पाण में लड़ाई झगड़ो आहे तव्हां कोशिशि कयो उन्हनि खे सुलियो करायो इंशाअल्लाह उन जो पाण में ठहराव करायो मथां फसाद थी पवे मथां खून रेज़ी थी पवे तव्हां उन्हनि जे विच में सुलियो करायो ॿिनि जे विच में सुलियो कराए उनखे 20 हजनि जो सवाब मिलंदो जी घणो 20 हजनि जो सवाब हाणे जहिड़ा त हर बिरादरी में हर ॻोठ में लॻा पिया आहिनि कंदो मुड़सी इंशाअल्लाह ठहरा वारा थींदो या वेड़ाइण वारा इंशाअल्लाह जवाब ॾियो मूंसां वाइदो कयो इंशाअल्लाह सुलियो कराईंदो इंशाअल्लाह भा सां कोन थो ठहे ठहराव करायो इंशाअल्लाह सोट मसाद कोन था ठहनि उन जो सुलियो करायो इंशाअल्लाह को तव्हांजे ॻोठ में झेड़ो आहे पाड़ो हिन पाड़े वारे सां नथो ठहे कोशिशि कयो ठाहिण जी इंशाअल्लाह ठहराव जे लाइ जे कूड़ ॻाल्हायो न त इहो कूड़ विबादत में शामिल कूड़ ॻाल्हाए जी साईं ॿ वॾेरा पाण में कावड़जी पिया एतिरी कावड़ पहुती इन हद ताईं जो हुन बि बंदूकूं हुन बि बंदूकूं हाणे जे किथे बि मिलिया त हिक ॿिए खे भुञी छॾींदा हिकिड़ो माण्हू वियो वॾेरे हिकिड़े वॾेरे खे वञी चई हुया बि पाण में रिश्तेदार पर विच वारा माण्हू शैतान उल्टियूं ॻाल्हियूं ॿुधाए हिकिड़े वॾेरे खे चई यार मां वियो हुउसि उत वारो जेको मुखालिफ़ आहे उन वटि वियो हुउसि तुंहिंजे लाइ यार ॾाढो खिचे पियो चए पियो त मुंहिंजो पुराणो हुन सां मोहबतूं हुयूं मिठी माइटी हुई असांखे फलाणे माण्हू फलाणनि असांखे विड़ायो आहे न त असां पाण में झेड़ो कोन ईअं वरी कीअं हूंदो हो मुंहिंजो दुश्मन आहे हो वरी ईअं चवंदो हिन बि पेर खोड़े हयोसि वरी वियो हुन ॿिए वॾेरे वटि हा मां अॼु होॾे वियो हुउसि
अडेरो साहब यार तुझे ला डाढो उनके यो चे पे तो मुझो दोस्त आ पुरानो माइट रिश्तेदार आ असा के विचन मानन बेरा ये वरी की हुंदो मुझे की मुझे तो बंदूक वाला जी बाबा वो तो चले पियो तो पंजो मुझो इन सा डाढो दिल घुरे थी अगर हुन सा मिलियो ये गालियों बुधाए बिनी के थदो पई खुदा जी कुदरत ये थी जो एकड़े दी हो वडेरो गाड़ी ते निकतो हो वडेरो गाड़ी ते निकतो आमो सामो रस्ते में मिली बंदूक हुन वट आमो सामो जो आया तो हो जो विच में नरमी पैदा थी हुई ना हुन बंदूक उछलाई वही भागरो पे गाड़ी भागरो पातो अचे उछ कर नहीं रुना बई जना रुना जेड़ो खत्म थी वियो हां अल्लाह जबाना ठाइण वारा बाहन पर ड्राइण वारा भी खोड़ बैठा है हां सनी कदा सनी भुर छेड़ा जंग मचे घणा मानू एड़ा ये इने के सरबुआ चुगलखोर छा सरबुआ मदीने वाले मीर फरमाते जने मां जन्नत में वियुस न मेराज वारी रात बेश्त जे दर ते लिखियो पियो त हिन घर में ला यदखुलुल जन्नत कत्तातुन चुगलखोर हिन घर जन्नत में दाखिल ई न थींदो चुगलखोर जन्नत में विंदो ई न समझो ता तवा फिटाइण वारा न थियो ठाइण वारा इंशाअल्लाह केड़ा केड़ा इंशाअल्लाह बुधायो तो सही थींदो छा फिटाइण वाला ठाइण वाला तकड़ में हथ तो घणो था पर खबर तो पवे न केड़ी नियत अथव ठाइण वारी हां अल्लाह से जल्ल शान सा सभनी के अमल जी तौफीक दींदो रब करीम जेड़ा झगड़ा खून रेज़ी खत्म कंदो अल्लाह मोमिनन के पाण में मोहब्बत दी उल्फत नसीब फरमाईंदो बारक अल्लाह